बिरिया रोड मां ख़बर ईंदड़ बिरिया रोड में खुराक खाते पारां नौशर फिरोज जिले जे DFC फ़कीर नज़ाकत अली इस्बानी, इंस्पेक्टर शमीर सोलंकी, मीर हसन सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवानी में गिला मंडी बिरिया रोड में ओचितो छापो हयो वियो, जंहिं बाद मुख़्तलिफ़ गुदामनि में पयल कणक जूं हज़ारी बोरियूं खुराक खाते पारां हथ करे वरतियूं आहिनि, जॾहिं त खुराक खाते जे अमलदारनि सां वापारियुनि पारां ॻाल्हियूं न करण सबबि DFC फ़कीर नज़ाकत अली इस्बानी सॼी गिला मंडी खे सील करे छॾियो, जंहिं में 50 खां वधीक दुकान शामिल आहिनि। उन मौके ते DFC फ़कीर नज़ाकत इस्बानी मीडिया खे ॿुधायो त नौशर फिरोज ज़िले जो 13,68,200 कणक जी बोरियुनि जो टारगेट आहे, जॾहिं त हिन वक़्तु असां वटि 7,50,000 बोरियूं पूरियूं थी सघियूं आहिनि ऐं अञा बि 5,88,200 बोरियूं घुर्बल आहिनि। हिन ॿुधायो त बिरिया रोड जी गिला मंडी में 15 दुकाननि खे सील कयो वियो आहे, जॾहिं त गिला मंडी वॾी हुअण करे गिला मंडी जे समूरे दुकाननि खे सील करणु मुमकिन न हो। इन करे वापारियुनि सां राब्तो करण जी कोशिश कई पर इन्हनि को बि रिस्पॉन्स न ॾिनो, जंहिं करे मजबूरी में असां गिला मंडी जे मेन गेट खे सील करे छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।